आज बिल्कुल इन वक्त डिफेंस जे फेज़ 7 ख़ियाबान जामी में मौजूद आहियां जिते ऑनलाइन जेका डिलीवरी चेन आहे उन्हनि जे किचन में धमाको थियो आहे जे सबबि केतिरा ई माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि। हिन वक़्तु DSP क्लिफ्टन इमरान जागीरानी साहब असां सां गॾु मौजूद आहिनि। उन्हनि खां पुछंदासीं वाक़े बाबति त केतिरा माण्हू ज़ख़्मी आहिनि ऐं हिन दुकान जी हाणे छा पोज़ीशन आहे ऐं धमाके बाबति अञा ताईं शुरूआती जांच में छा साम्हूं आहे। सर ॿुधाइजो कहिड़े नोईअ जो धमाको हुयो ऐं केतिरा माण्हू ज़ख़्मी इनिशियली यही असांखे ख़बर पई आहे कि हे गैस ब्लास्ट आहे। पॉसिबिलिटी इहा ई आहे कि या त सिलेंडर ब्लास्ट आहे या स्टीमर्स बि लॻल आहिनि, छोकी हे फूड पांडा जो बेसिक किचन आहे जंहिंजे अंदरि इहो ब्लास्ट थियो आहे जामी कमर्शियल में। 4 एम्प्लॉइज़ हुया जेके ज़ख़्मी थिया आहिनि, जंहिंखे सिविल हॉस्पिटल शिफ्ट कयो वियो आहे इनिशियल ट्रीटमेंट लाइ। ऐं फर्दर BD जी टीम्स बि आयूं आहिनि, स्विगी गैस जी टीम आई आहे, बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी वारा बि आयल आहिनि, DHA वारा बि आहिनि मौजूदु। सभु चेक कनि था कि कहिड़ी नोईअ जो ब्लास्ट आहे ऐं बिल्डिंग कंडीशन छा आहे। गैस सिलेंडर लॻल आहिनि, स्विगी गैस वारा बि आयल आहिनि, उहे पंहिंजी रिपोर्ट उहे मुनासिब जो वधीक बहितर उहे ॾेई सघंदा कि इहे आहे इलीगल आहिनि या लीगल आहिनि, उहे गैस कंपनी वारा ॿुधाए सघंदा आहिनि। आज बिल्कुल DSP क्लिफ्टन इमरान साहब की ॻाल्हि मां ॿुधी। उन्हनि जो चवणु आहे त हिन वाक़े में हिन वक़्तु ताईं जेके आहिनि उहे 4 माण्हू ज़ख़्मी आहिनि जिन खे इलाज लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। बम डिस्पोजल स्क्वाड, सुई गैस ऐं ॿिया जेके इदारा आहिनि उहे हिते मौजूदु आहिनि। इमारत जो जेको आहे उहो जाइज़ो वरितो पियो वञे। मुंहिंजो कैमरामैन ज़ुल्फी जेको आहे मूंखे ॾेखारे सघे थो हिन धमाके सबबि जेको आहे केतिरियूं ई जेके मोटरसाइकिलूं आहिनि उन्हनि खे नुक़सानु पहुतो आहे, तमामु घणो मुतासिर थियूं आहिनि। हिकिड़ी जेका कार आहे उहा बि मुतासिर थी आहे, छो त बिल्डिंग धमाके सबबि जेको आहे धमाको थियो आहे। त उनखां पोइ भरपासे वारियूं जेके इमारतूं आहिनि उन्हनि जा बि शीशा टुटा आहिनि ऐं ज़ोरदार धमाके खां पोइ हिते बाहि बि भड़की उथी हुई, जंहिं सबबि जेके मुलाज़िम आहिनि उहे ज़ख़्मी थिया हुआ। हिकिड़ी कार जेका हिन धमाके सबबि मुतासिर थी आहे ऐं 5 मोटरसाइकिलूं आहिनि जेके हिन धमाके खां पोइ मुतासिर थियूं आहिनि। पुलिस, रेंजर्स, बम डिस्पोजल स्क्वाड, सुई गैस ऐं फायर ब्रिगेड जो जेके अमलदार आहिनि उहे हिते मौजूदु आहिनि। हिन वक़्तु बि इमारत जो जेको मुआइनो आहे उहो कयो पियो वञे। बम डिस्पोजल स्क्वाड ऐं सुई गैस जी जेका टीम आहे उन्हनि पारां इमारत जो मुआइनो कयो वियो आहे। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी ऐं DHA जा जेके अमलदार आहिनि उहे बि वाक़े वारे हंधि मौजूदु आहिनि। पुलिस जी शुरूआती जांच मूजिबि लॻे पियो त जेको धमाको आहे या स्टीमर या गैस सिलेंडर फाटण सबबि थियो आहे, जंहिंमें हिन वक़्तु ताईं 4 माण्हू जेके आहिनि उहे ज़ख़्मी आहिनि। जॾहिं त रेस्क्यू पारां इहा दावा कई पई वञे त हिन वक़्तु ताईं 7 माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि, जिन मां हिक जी जेका हालत आहे उहा ॻणती जोगी आहे। हिन वक़्तु बि जांच जारी आहे। वधीक जेका अपडेट हूंदी उहा पंहिंजे नाज़रीन खे अॻिते हिन हवाले सां ॿुधाईंदा रहंदासीं। जी।